अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जी खबरूं। नाज़रीन, उसड़ी भरसा बिहार कॉलोनी वासी फरहान बिहारी पंहिंजे मोबाइल फोन शॉप की दुकान ते वेठो हो त मोटरसाइकिल ते सवार बिन नामालूम हथियारबंदन फुर करण की कोशिश कई। मुज़ाहिमत करण ते फुरन खेस गोलियूं हणी सख्त ज़ख्मी करे फरार थी विया। ज़ख्मी के इलाइके वासी ऐं उसड़ी पुलिस पहुंची गणती चुगी हालत में हैदराबाद सिविल अस्पताल पहुंचायो। सिंध ऑनलाइन टीवी के रिपोर्टर मुख्तियार वक्को मूजिब ज़ख्मी फरहान बिहारी के वारसन पारां जवाबदारन की गिरफ्तारी लाइ हुसड़ी मोड़ टंडो मोहम्मद खान रोड टायरन की बाहियों ॾेई बंद करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। होॾां हुसड़ी पुलिस नौजवान के वारसन के जवाबदारन की गिरफ्तार करण जो यकीन ॾियारण बाद रोड खोलराए छॾियो। राब्तो करण ते उसड़ी पुलिस जो चवण हो त मोटरसाइकिल ते सवार ब नामालूम हथियारबंदन फरहान बिहारी की दुकान तां फुर की कोशिश कई। मुज़ाहिमत ते खेस 2 गोलियूं हणी ज़ख्मी करे फरार थी विया आहिनि। जवाबदार की गिरफ्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी रहिया आहियूं। जल्द खेनि गिरफ्तार करे वठंदासीं। नौजवान जा वारिस ईंदा त जवाबदारनि खिलाफ़ केस दाख़िल कयो वेंदो। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।